नाज़रीन हाणे रुकंदासीं अहमदपुर जो। अहमदपुर लॻ वॾा महसर में औरत सीमा महसर जे अगवा वारे मामले में महसर बिरादरी जे माण्हुनि पारां चना बिरादरी जे घरनि ते हमलो करे औरत मजीदा चनो खे अगवा करण जी कोशिश कई वई ऐं घरनि में भञा जो केस दाख़िल कयो वियो आहे। केस में 16 सुञातल ऐं 5 अणॼातल जवाबदार बि नामज़द कया विया आहिनि। अवांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे अहमदपुर लॻ वॾा महसर में औरत सीमा महसर जे अगवा वारे मामले में महसर बिरादरी जे माण्हुनि पारां चना बिरादरी जे घरनि ते हमलो करे औरत मजीदा चना खे अगवा करण जी कोशिश कई वई ऐं घरनि में भञा जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल रज़ाक कल्होड़ो खां। जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी अब्दुल रज़ाक, कहिड़ा अपडेट्स आहिनि? आगाह कजो। जी बिल्कुल, अहमदपुर लॻ जेको आहे त वॾा महसर में जेको सीमा महसर वारो अगवा वाक़ियो आहे, उन हवाले सां महसर बिरादरीअ पारां जेको आहे त चना बिरादरी जे घरनि ते जेको हमलो कयो ऐं औरत मजीदा चनो खे अगवा करण जी कोशिश करे घर में भञा कई। उन मामले जो जेको आहे त औरतुनि वॾा महसर पाक किताब खणी एहतियाती धरणो हुयो ऐं उन मामले जे हवाले सां DSP पीर जो गुड़ ॿुधो ऐं उन खां बाद में जेको आहे महसर बिरादरीअ जे माण्हुनि ते केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो ऐं 21 ॼणनि जे ख़िलाफ़ जेको आहे भञा हमले जो केस दाख़िल कयो वियो आहे। जी वॾी महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।